मां हिन वक़्तु इब्राहिम हैदरी में मौजूदु आहियां। हिते कुझु माण्हू आहिनि जेके पंहिंजो पेट गुज़र करण लाइ मच्छीअ जो शिकार करणु समुंड में वेंदा आहिनि ऐं काफ़ी ॾींहं समुंड में रहण खां बाद शिकार हासिल करे वापसि ईंदा आहिनि ऐं पोइ हू मच्छी खपाईंदा आहिनि। उन खां पोइ हू पंहिंजे घर जो गुज़र सफ़र कीअं था कनि उन हवाले सां असां हिते माण्हू हिकिड़ो मौजूदु आहे, उन सां पुछंदासीं। घणा ॾींहं तव्हां वेंदा आहियो ऐं घणी रोज़ी थी वेंदी आहे? असां लॻंदा आहिनि भई 11-12 ॾींहं लॻी वेंदा आहिनि न रोज़ी। पोइ के चक्कर में थियो वञे 5-6 लख ना त ख़ाली ख़ाली ईंदा माण्हू बसि परेशान आहियूं ॾाढा। हिकिड़े ॿेड़े ते घणा माण्हू हूंदा आहिनि? माण्हू 18-19-20 एतिरा हूंदा आहियूं न। घणा ॾींहं अंदरि वेंदा आहियो या तक़रीबन तव्हांजो जेको वॾे में वॾो ट्रिप थियणु लॻी वॾे में वॾा 12 ॾींहं लॻी वेंदा आहिनि। 10-12 ॾींहंनि खां पोइ मोटी अचो त रोज़ी थी वेंदी आहे या ठेकेदार वटि वधीक आहे तव्हां वटि खां? बसि पोइ थिए थी त ठेकेदार बि ख़ुशि आहे, असां बि ख़ुशि आहियूं। नथा थी त पोइ सुबुह ॾींहं रोहंदा माण्हू। अच्छा, समुंड में अंदरि वेंदा आहियो, तव्हांखे ख़बर आहे समुंड जी हद कीअं ख़बर पए? जो काफ़ी माण्हू हितां को इंडिया जे बॉर्डर ते निकिरी थो वञे, उहा त कीअं ख़बर पए? उहा आहे न नेविगेटर आहे, इहे सभु ख़बर पई थी नंबर जी। हीअ इंडिया जो पासो आहे, हीअ पंहिंजो पाकिस्तानी पासो आहे। तव्हांखे हिन दफ़ो त 15 जून ताईं टाइम मिलियल आहे शिकार जो। उहा जॾहिं 2 महीना शिकार ते पाबंदी हूंदी आहे पोइ गुज़र सफ़र कीअं कंदा आहियो? पोइ ईअं बि धकनि दौड़ंदा माण्हू, किथे तारीख़ हणी 1500 मिलंदा, बसि ईअं टाइम कंदा। किथे ओड़ो खोड़ो, किथे कीअं, किथे मज़ूरी कहिड़ी कहिड़ो वीचारल। साल जा 10 महीना तव्हांजो हे कमु आहे, 2 महीना माना वेही खाईंदा आहियो या 2 महीना को ॿियो कमु करणो आहे? हुकूमत को 2 महीननि में तव्हांजी मदद कंदी आहे? यार हुकूमत जे मदद करे त पोइ कीअं धका कयो आहे, पोइ अगरि मथे अलाह माण्हू को सवला। ॿाहिरि जी जेका हींअर ज़िंदगी आहे किनारे ते ऐं समुंड में वञण खां पोइ किनारे ते कहिड़ी ज़िंदगी आहे तव्हांजो? छा फ़र्क़ु उन में कहिड़ो आहे? असां हुते तकलीफ़ बि महसूसु कंदा आहियूं, पर छा करे असांजो गुज़र आहे ॾुखियो आहे या सुखियो आहे, असांखे त करिणो आहे। ग़रीब माण्हू आहियूं त लाज़मी करिणो थो पए। अहिड़े दरिया जो टाइम आहे, ज़ाहिर आहे हवाऊं तेज़ लॻी पइनि, दरिया बि ज़्यादा तंग करे थो, पोइ असांखे गुज़र त करिणो आहे, तकलीफ़ त आहे। हितां तव्हां समुंड में अंदरि वेंदा आहियो, पोइ हुन में काफ़ी वक़्तु आहे गुज़रंदो हूंदो, ज़ाहिरी ॻाल्हि आहे। को अहिड़ो को अलाह ख़ैर करे को हादसो जेको तव्हांखे यादगार हुजे पंहिंजी उमिरि में, त असां हिते फाथासीं, को कंहिं मदद कई नेवी वारे या कंहिं ॿिए ॿेड़ी वारे? अहिड़ो त मूंखे को बि हादसो यादि कोन्हे, बाक़ी हा ख़राबु आहे असांखे अचो हूंदा आहिनि बात तूफ़ान जा, को अहिड़ो को हवा तेज़ अचो वेंदी आहे, पोइ असां किनारे ते अची वेंदा आहियूं, महसूस जॻह ते अची वेंदा आहियूं, पोइ हुते बीहो रहंदा आहियूं। पोइ 2 ॾींहं बि लॻी वेंदा आहिनि, 2 ॾींहं बि लॻी वेंदा आहिनि, पोइ बीठा हूंदा आहियूं। 5 ॾींहं बि लॻी वेंदा आहिनि, बीठा हूंदा आहियूं जेसीं हवा आहे, जेसीं बीठा हूंदा आहियूं। हवा ख़तमु थी वेंदी आहे, पोइ ॿाहिरि निकिरी वेंदा आहियूं वरी समुंड में। हुकूमत खां कहिड़ो मुतालबो कंदो कि तव्हांखे जॾहिं मच्छी शिकार ते पाबंदी लॻंदी आहे त उन्हनि खे छा करणु घुरिजे जो तव्हांजे घर जो घुर्ची खानो हली सघे, तव्हांजो गुज़र सफ़र थी सघे? असांजो ॿियो त को मुख़्तालिफ़ कोन्हे, बाक़ी ज़ाहिर आहे त महांगाई इलाही आहे, तेल महांगा आहिनि, ॿाहिरि ते असांजो गुज़र सफ़र सही नथो हले, तेल अॼु महांगो आहे, ख़र्चा वॾा थी वञनि, राशन महांगो। हाणे असां 10 लख 12 लख रुपए ख़र्चो करे वञूं था, माल ऐं मच्छी आहे जेको, सो असां 8 लख 9 लख जी आणियूं था, ख़र्चा वॾा, हुन मां असांजो गुज़ारो कीअं थो हले? नथो हली सघे। तेल तव्हां ॾिसो त 10 लख 12 लख ख़र्चो करे था वञो, 8-9 लख ख़रीदा अचो, त पोइ फ़ाइदो त न थियो, नुक़सानु थियो न? नुक़सानु थियो न, महांगाई इलाही आहे। असांजो मुतालबो इहो आहे त महांगाई कुझु घटि कई वञे, तेल कुझु घटि कयो वञे, जीअं असांजो बि ग़रीब माण्हू आहियूं, गुज़र हली सघे। समुंड में वेंदड़ माण्हुनि जूं ॻाल्हियूं आऊं ॿुधियूं, हुननि जो चवणु आहे त महांगाई जो दौरु आहे, ख़र्च वधी विया आहिनि, बचति घटि आहे। हुकूमत खे खपे त हिननि खे कुझु अहिड़ा हिननि जे लाइ पैकेजिस ॾिना आहिनि, जेको शिकार ते पाबंदी वारो टाइम थो थिए, उन टाइम ते जॾहिं ॿाहिरि 2 महीना रहनि था त हू पंहिंजो पेट गुज़र करे सघनि, ऐं हिननि खे अंदरि वञी करे जॾहिं शिकार था कनि उहो हिननि खे रिलीफ मिले, जो शिकार जेको करे था अचनि, को गवर्नमेंट सतह ते हुनजो रेट मुक़ररु कयो वञे जीअं हुननि खे फ़ाइदा मिली सघे।